वफ़ाक़ी हुकूमत पाकिस्तान पारां ताज़ो पेट्रोल जे अघनि में वाध ऐं महांगाई ख़िलाफ़ चङती रक्षा ड्राइवरनि पारां बदीन जे रोडनि ते एहतजाजी मुज़ाहिरो करे एवाने सावत बदीन ॾाढो धरणो हयो वियो ऐं धरणे ऐं सबबु जेको आहे बदीन शहर जा अंदरूनी रस्ता बंदि थियण जे करे आम ट्रैफ़िक पिणु जेका आहे सख़्तु मुतासिर थी। रक्षा ड्राइवरनि जो चवणु हो त वफ़ाक़ी हुकूमत पारां तेल जी क़ीमतनि जी ओचिती वाध सबबु संदन जीअण जंजाल करे छॾियो आहे। सिर्फ़ पेट्रोल जे करे जेको महांगो कयो वियो आहे इन खां त अॻियूं हुकूमतूं सही हुई, पेट्रोल सस्तो हो, तंहिंमें असांजो गुज़र सफ़र हलियो पिए। हाणे असां गुज़र सफ़र किथां करियूं? गरीब माण्हू 200 रुपया फी लीटर पेट्रोल थी वियो आहे, हवाऊं लॻियूं पियूं आहिनि। गरीब माण्हू 500 रुपया शाम ताईं मस्त कमायूं, शाम ताईं 500 रुपया तेल भरायूं त घर बच्चनि खे छा खारायूं? उन हाल में असां परेशानियुनि में मुब्तला थी तंग अची चुका आहियूं। पाण ख़ुदकुशी करण लाइ तयारु आहियूं। हुकूमत खे परज़ोर अपील आहे, असांजी गुज़ारिश थी कजे त या ख़ुदारा असां ग़रीबनि सां ज़ुल्म करणु बंदि करियो। ही असां मिस्किननि सां सरासर ज़ुल्म आहे, नाइंसाफ़ी आहे। असां जिन खे वोट करियूं था, जेके असांखे वोट वठी वञनि था, उहे असेंबली में छा था कनि? अहिड़ा उन्हनि असांखे हक़ ॾियारिया आहिनि। हिकिड़ा अचनि था ऐं ॿिया वञनि था। तेल महांगो थियो आहे ऐं 2000 रुपया बाबा ही शहबाज शरीफ़ ऐलान कनि बाबा ही ग़रीबनि खे रिलीफ ते ॾींदे। बाबा असीं जेको 400 जो तेल था भरियूं, 400 जो असीं पेट्रोल था भरियूं, ही असीं वधि में वधि 500 रुपया था कमायूं, लथे 100 रुपये में असीं छा वठूं? तेल असांजो तमामु महांगो पइजी वियो आहे। हाणे असां हिकिड़ो माण्हू कमाए थो त 5 माण्हू 5 ॾींहं वेठा आहियूं। असां हुकूमत जो कहिड़ो लोक जेको माना हेतिरो तेल चाढ़ो आहे, छा असां वोट ॾींहुं असां इन चाढ़ियो हुजे हुकुमरानी करे असां ग़रीबनि को पेट्रोल सस्तो करे ऐं हर शइ पर महांगी करे छॾी अथनि, घटायो वञे। पेट्रोल जी क़ीमतुनि में वाध सबबु मजबूरी किरायनि में पिणु इज़ाफ़ो कयो वियो आहे, जंहिंजो आम अवाम ते घणो असरु पियो आहे। सवारी रशियनि ते चढ़ण लाइ तयारु न आहे, जंहिं सबबु असां रक्षा ड्राइवर ऐं सदन ख़ानदान बुखूं कटण ते मजबूर थी विया आहियूं। तेल जी क़ीमतुनि में कमी कई वञे जीअं ग़रीब पोरियत पंहिंजे बचनि जो पेट पाले सघनि। कैमरामैन अली मेमन सां गॾु हारून गोपांग, KTN न्यूज़ बदीन।